गाइस अस्सलाम वालेकुम केड़ा हाल है। उम्मीद है बिल्कुल ही ठीक ठाक होंदो। मां आवां जो पंहिंजो होस्ट मीर सैफुल्ला मरी बलोच। सो अज नई व्लॉग सां गॾु असां सां गॾु मौजूद आहे अज़हर मरी बलोच जेको हाणे असां वञी रहिया आहियूं। तव्हांखे कुझु केलनि जा फसूल ॾेखारींदासीं ऐं सो रोड जो मंज़र ॾेखारींदासीं। माशाल्लाह शाम जो टाइम आहे, माशाल्लाह बहितरीनु टाइम आहे। सो हाणे गाॾी ते निकिता आहियूं, माशाल्लाह दुकान ते बि थींदासीं। सो सामान वग़ैरह जेको बि थियो, सोपारी वग़ैरह जेको बि थियो सो वठी ऐं हली वेंदासीं। सो हाँ शाम जो टाइम हाँ गाड़ी ते पाण चढ़ूं था, तव्हांखे ॾेखारियूं था मंज़िल। सो हलो स्टार्ट था कयूं। गाड़ी ते चढ़ी वेठा आहियूं असां। हाणे गाड़ी पंहिंजो सो हलण जी तयारी में आहे। तो गाड़ी चालू थी वियो। वीडियो स्किप न कजो, मेहरबानी करे वीडियो पूरो ॾिसिजो जीअं त तव्हांखे मज़ो ईंदी सघे। वीडियो माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे। पहुची वियासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं सिंध जो माहौल, सिंध जो बहितरीनु माहौल, बहितरीनु फ्रूट उहो ॾेखारींदासीं। हाणे दोस्तो ही ॾिसी सघो था, माशाल्लाह लॻी पियो आहे। जो फसूल आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु सुपर हाणे असां वञूं था। अची पहुची वियासीं केलनि जे तबल में। माशाल्लाह तमामु बहितरीनु केल में दाणा वग़ैरह जाम आहिनि। जेके बि खाइणा आहिनि सो मोस्ट वेलकम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां फसल ते पहुची विया आहियूं पंहिंजे गाॾी जे ज़रिए ऐं तव्हांखे केला बिल्कुलु ॾेखारींदासीं 5-10 मिंट खां पोइ। पुॼी वियासीं माशाल्लाह तमामु बहितरीनु। गाइस असां पहुची वियासीं। हाणे गाॾी खां लहंदासीं। तो गाॾी खां लही वियासीं। गाॾी पंहिंजो बीठो आहे, अज़हर मरी बीठो आहे। सो हाणे हिते नलको लॻल पियो आहे, हिते पाणी पी। सो तव्हांखे केला ॾेखारी वरी पंहिंजो वापसी आहे। टाइम जाम आहे। मूं चयो दोस्तनि खे थोरो विज़िट करायूं। सो पंहिंजो बहिराड़ी जो इलाइक़े जो माशाल्लाह मज़ो ई तमामु बहितरीनु आहे। केले जो माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे। पाणी पियूं पोइ केले जा फसूल ॾेखारींदासीं। यको केले जो फसूल आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु। सो सुपर। सो केलनि जा दाणा तव्हांखे ॾेखारींदासीं कुझु माशाल्लाह तमामु बहितरीनु। सो कचा दाणा आहिनि, पका त न आहिनि। हिन महिल ॾिसी सघो था, हीउ यको दाणो आहे, हीउ चुगो आहे जो, हीअ हेठि दाणा आहिनि सभु। ही दोस्तो माशाल्लाह ॾिसो, ही केला आहिनि, कचा केला आहिनि फ़िलहाल, अञा पका थींदा पोइ खाईंदासीं। तमामु मज़ेदार केलो हूंदो आहे, तमामु यको केलो आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु। सो हलूं था पाणी पियूं। फसूल आहे उन जाम लॻल आहे। सो पाणी पी। दोस्तों ॾिसो त थधो पाणी आहे माशाल्लाह ज़बरदस्त, VIP पाणी, मिठो पाणी आहे। केले फसुल मज़ूरनि जे लाइ नलको लॻाए वियो आहे ऐं तमामु बेरोज़गार मज़ूर अची केले जो मज़ूरी करे सुबुह जो 8 धारे 9 धारे ईंदा आहिनि ऐं शाम जो तक़रीबन 4 या 5 बजे वेंदा आहिनि। थधो पाणी माशाल्लाह ज़बरदस्त आहे। ऐं शाम जो हिते मानी टिकी खाए तमामु जेके दोस्त हूंदा आहिनि उहे ख़ासि तौरु असां वीडियो ठाहिण टिकटॉक जा बि हिते ईंदा आहियूं
अक्सर असां पाण मज़ूरी कंदा आहियूं इते ई ऐं इन ई मंज़र ते केले में ऐं नलके में पाणी पीअंदा आहियूं। ॿियो दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो, छो जो असां महिनत कंदा आहियूं, दिलि सां महिनत कंदा आहियूं, ख़ूब महिनत कया। महिरबानी कयो असांजी महिनत खे अजाए न कयो, सजाए कयो वञे। यस, हाणे पाणी था पीऊं दोस्तो, ॾिसजो तमामु माशाल्लाह थधो पाणी आहे। दिलि थो चए तड़ कयूं, पर तड़ मां असां घर खां करे आयासीं ऐं हाणे माशाल्लाह बिल्कुलु फ्रेश थी वेठा आहियूं। फाइनली गाइस हाणे नलके में बीठा आहियूं, सो पाणी पीअंदासीं, हथ मुंहुं धोई। सो असांखे यार को शौक़ु न हो, असां चयो दोस्तनि खे थोरो विज़िट करायूं केले जो जेको सो असांजो ॿहिराड़ी जो माहौल आहे उन हिसाब सां तव्हांखे थोरो विज़िट करायूं। जेके शहर जी माण्हू आहिनि उहे त नथा घुमी सघनि ॿाहिरि, छो त उहे शहर में ई रहंदा। सो असां तव्हांखे एंटरटेनमेंट कंदा रहंदासीं, जीअं तव्हां असांखे सपोर्ट कंदो ईअं तव्हांखे ओतिरो ई सो एंटरटेनमेंट कंदा वेंदासीं। महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। सो हाणे ऐं गलो सुकी रहियो आहे, हाणे पाणी पीऊं। माशाल्लाह तमामु बहितरीनु थधो पाणी आहे, जीअं त अज़हर भाउ चयो आहे पाणी थधो आहे, दिलि चए पियो तड़ करियूं, पर तड़ असां घर खां करे आयासीं। सो हाणे ख़ाली पाणी पी सो पंहिंजो वापसी आहे। तव्हां यकीनन ॾिठो हूंदो केला ऐं नलको पंहिंजो। सो असांजो बि जॻह हीअ आहे, सो असां मज़ूरी ते हिते ई ईंदा आहियूं, ॿियो केॾा न वेंदा आहियूं। जेकॾहिं हिते पाणी वग़ैरह केले में हूंदो आहे त सो ॿिए जॻह ते निकिरी ईंदा आहियूं। माशाल्लाह तमामु बहितरीनु थधो पाणी आहे, सो हाणे पाणी पीअंदासीं। तो हाणे हलूं था दोस्तो गाॾी जे मथां चढ़नि। तो पंहिंजो गाॾी आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु। तो फाइनली हाणे गाॾी ते बीठा आहियूं। सो हलिया बाज़ार वरी स्टार्ट कर त पोइ निकिरूं। बिल्कुलु सही स्टार्ट कंदासीं हाणे असांजो वापसी जो। हाणे दोस्तो असांखे पाणी बि ॾेखारियो, केलो बि ॾेखारियो ऐं असांजो गाॾी ॾिठी वरितो तव्हां, ऐं असांजो हाणे वापसी आहे डायरेक्ट घर ॾांहुं। छो जो पहिरीं असां दुकान ते कुझु शयूं ख़रीद कंदासीं, छो जो सुबुह जो असां मज़ूरी कंदा आहियूं, ॾींहं जो पेट भरे खाईंदा आहियूं, वरी सुभाणे अलाह ॾींदो। असांजो अज़हर भाउ सो हाणे निकिता आहियूं, गाॾी ते एंटर थींदासीं, पोइ ईंदासीं दुकान ते। सो दुकान ते सोपारी वग़ैरह जेको मिलियो सो ख़रीद करे पोइ हलिया वेंदासीं पंहिंजे घर। सो असां गाॾी ते चढ़ी वेठा आहियूं, माशाल्लाह तमामु बहितरीनु। सो तव्हांखे यकीनन वीडियो मज़ो ॾींदो हूंदो, माशाल्लाह तमामु बहितरीनु वीडियो थियो आहे। जीअं तव्हां असांखे एंटरटेन कंदो ईअं असां तव्हांखे एंटरटेन कंदा वेंदासीं। सो असांखे सपोर्ट जी ज़रूरत आहे। बसि दुआ कयो त असांजो यूट्यूब चैनल जो मोनीटाइज़ेशन जल्दी ऑन थिए, सो असां जहिड़े ग़रीब जो बि भलो थिए, मज़ूरियुनि खां जान छुटे, मज़ूरियूं करे करे बेज़ार थी वियासीं। वापसी आहे, हाणे वञी रहिया आहियूं। गाइस हाणे असां सामान वामान पंहिंजो वरितो आहे, हाणे दुकान ई लॻी पियो आहे माशाल्लाह। तो हाणे फाइनली सामान वरितो आहे, हाणे निकिरण जी तयारी, हाणे तो निकिरंदासीं, गाॾी ते एंटर थिया आहियूं। फाइनली गाइस हाणे पंहिंजो वञण जी तयारी आहे, तो हाणे निकिता आहियूं। ॾिसो तो हाणे वञी रहिया आहियूं पंहिंजे ॻोठ ॾे। सामान वरितो, केला ॾिठा, कीअं लॻो विझो कमेंट्स में पंहिंजो राय ज़रूरु ॾींदव। जीअं त तव्हांखे असां जेको सो एंटरटेनमेंट कंदा आहियूं, तो हुनजे राय असांखे ॾींदा वञिजो, वॾी महिरबानी थी वेंदी। जेको बि यूज़ कंदो महिरबानी करे वीडियो पूरो ॾिसिजो, जीअं त तव्हांखे मज़ो ॾी सघे। पूरो ॾिसंदो यकीनन तव्हांखे वीडियो बिल्कुलु पसंदि ईंदो ऐं मज़ो बि ईंदो। छो त तव्हां पूरो ॾिसंदो उन में असांजो थोरो फ़ाइदो आहे ऐं तव्हां थोरो एंटरटेनमेंट थी वेंदो ऐं असांजे चैनल ते रेगुलर रहंदो त माशाल्लाह बहितरीनु व्लॉग्स वग़ैरह ईंदा रहंदा ऐं तव्हांखे एंटरटेनमेंट कंदा वेंदासीं। सो हाणे वठंदासीं इजाज़त दोस्तनि खां, वरी मिलंदासीं हिकु नेक्स्ट बहितरीनु व्लॉग में इंशाअल्लाह। अगरि जे ॿाहिरि निकितासीं या केॾा बि वियासीं सो तव्हांखे असां पंहिंजो व्लॉग ठाहे ॾेखारींदासीं।
अगर चैनल ते न आयो तो चैनल के सब्सक्राइब करी बेल बटन ते प्रेस कजो ऐं सो वीडियो के लाइक कजो तो बड़ी मेहरबानी थी वेंदी। थैंक यू दोस्तों, अल्लाह हाफ़िज़, नेक्स्ट वीडियो।